अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध ऑनलाइन टीवी में भलीकार आवां इमरान मलिक शामिल कयूं था हिन वक्त जूं ख़बरूं। नाज़रीन, काचोवासी समूरी इंसानी बुनियादी सहूलतन का महरूम। खीरतर जबल वेझो ॻोठ जीवण रुस्तमाणी में एक मालबंद मोहम्मद जुम्मन रुस्तमाणी बाकरे माल लाइ वण ते चढ़ी टारी कटे लहंदे वक़्त वण तां किरी पवण सबबि संदसि जी जंग भॼी पई, जंहिंखे इस्पताल आणण लाइ रोड रस्ते ऐं समूरी सहूलत न हुजण सबबि 3 ॾींहं पैदल पंधु करे कैनशाह पहुचायो वियो आहे। उन सिलसिले में समाजी अॻुवाण एमबी खोसो सख़्तु अफ़सोस जो इज़हार कंदे चयो आहे त काचो जा माण्हू अॼु जी उन जदीद दौर में भी ॼण त पत्थर वारे दौर मां गुज़री रहिया आहिनि। काचोवासी ॼण त इंसान ई न आहिनि, न रोड रस्ता, न बिजली, न वरी तालीम ऐं सिहत जी सहूलतनि, जंहिं सबबि माण्हू सख़्तु मुश्किलात सां मुंहुं ॾियण ते मजबूर आहिनि। जॾहिं त चूंडियल नुमाइंदा चाहिनि त काचो में समूरियूं सहूलतूं मुहैया करे ॾियणु मुमकिन बि आहे त आसान बि, पर केरु तवजा ॾियण वारो हुजे। एमबी खोसो चयो आहे त काचे जे मारूअड़नि जा ॾुख ॾोलाव ऐं दर्द ॾिसी घटि में घटि मुंहिंजी दिलि त रत जा ॻोढ़ा थी ॻाढ़े, पर उन्हनि मिसकीन मारू माण्हुनि ते ज़िम्मेवार वस वारनि खे अलाए छो रहम नथो अचे। लॻे थो उन्हनि जी सीने में दिलि नाले का शइ न आहे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन टीवी।